नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं। गुज़िरे 24 कलाकनि दौरान समूरे मुल्क में 1303 ॼणा कोरोना वबा जो शिकार थिया, जॾहिं त 76 मरीज़ हयात विञाए वेठा आहिनि। NCOC तरफ़ां जारी कयल अंकन अख़रम मूजिब समूरे मुल्क में गुज़िरे 24 कलाकनि दौरान 1303 मरीज़ हिन वबा जो शिकार थिया, जॾहिं त 76 ॼणा हयात विञाए वेठा आहिनि। मुल्क में गुज़िरियल ॾींहुं 41,924 टेस्ट कया विया, जॾहिं त 1,978 ॼणा सिहतयाब थिया। मुल्क में कोरोना सबब गिनती जोगी केसिस जो अंग 20,967 है, जॾहिं त अञा ताईं 7,71,969 ॼणा सिहतयाब थिया, जॾहिं त समूरे मुल्क में फौतिन जो अंग 21,929 थी वियो है। पाकिस्तान में कोरोना जी तस्दीक थियल केसिस जो अंग 9,67,437 थी वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।